कैमरा लॻल आहिनि कुझु पिण FIR असांजो फर्ज़ ई जेका आहे हिननि NC कटी आहे ऐं असांखे पुलिस ते कंहिं बि क़िस्म जो यकीन कोन्हे त उहो असांजे लाइ कुझु कंदा। असां वियासीं FIR जे लाइ, FIR जे लाइ असांजी नॉमिनेशन थी आहे। असां इंतिज़ामिया ते FIR करणु था चाहियूं ऐं हिननि जी दहशतगर्द ते FIR करणु चाहियूं पिया, पर हुननि पंहिंजे इंतिज़ामिया खे ऐड न कयो। काज़ी बिरादरान जो ऐं ॿियनि जो नाला कया, उन्हनि नालनि जी ज़ोर ॾेई बीह रहिया तथा कंहिं बि हालत में इहे नाला दाख़िल न कंदासीं। जेकर FIR कराईंदो त हीअं कयो, असां उहा FIR जेका अंधी मंडी हुई उन क़बूल करे उहा FIR था कराई। पर हाणे असीं पंहिंजा जेके ॿिया इदारा आहिनि मथे उन्हनि ताईं अप्रोच कंदासीं ऐं असीं इन खे हिते कोन छॾींदासीं जेसीं ताईं इनखे जेके सील नथा कनि, ताला नथा आणनि, तेसीं ताईं हाई कोर्ट में बि जेको आहे सो पंहिंजी पटिशन सुभाणे या ॿिए तयारु कराए उन में अपील थींदासीं। पर तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे ऐं उर्दू मीडिया खे महिरबानी करे गुज़ारिश आहे रिक्वेस्ट था कयूं त इन जाइ ते अव्हांजो पुटु हुजे, यंग पुटु हुजे, 17 सालनि जो हुजे ऐं हुनजो मुस्तक़बिल हुजे, तव्हां छा कंदो? जेकर मीडिया जो दोस्तो गुज़ारिश आहे त तव्हां हक़ जेकर असां ग़लति आहियूं तव्हां उन्हनि जो मौक़िफ़ वठो। जेकर असांजो किथे आहे तव्हां उन्हनि जूं जेके कैमरा आहिनि जेको उन में थियो आहे उहो उन्हनि जो मवाद जो इज़ाफ़ करायो त भाई उन्हनि कैमरा में छा छा न थियो आहे। मां मूव कराए बिल पेमेंट कई आहे ऐं हिननि जी बदमाशी इहा आहे त हिननि असांखे हिरास कयो आहे। सिर्फ़ु इन बदमाशी जे लाइ मथां ही ॿार एहतिजाज कनि। यार हिकिड़े माण्हू जे घर में कैजुअलिटी हुजे, हिकिड़े माण्हू जे घर हथ में नौजवान लाश हुजे, छा उहो इन पोज़ीशन में आहे त उहो वरी ॿार रोड ते रखी लाश जो एहतिजाज कंदो। पर हिननि पाण माहौल अहिड़ो क्रिएट त ही एहतिजाज कंदा या छा, पर मजबूरन असांखे गेट पर राइण लाइ दोस्तनि सां, मिटनि माइटनि सां, मीडिया वारनि सां ॻाल्हाइणो वियो। जेके आया ऐं वकील हज़रात साहिबान आया जिन असांखे गाॾी मिली ऐं पुलिस जो रवैयो DSP साहिब जो जेको पोयो किरदारु FIR जे लाइ उन जे लाइ मां उनजी सख़्तु लफ़्ज़ में मज़बत कयां थो ऐं उनखे क़दम खणणो हुजे त यार तुंहिंजो बि पुटु सुभाणे इन्हनि हथनि में या ग़लति ड्रग्स जे हवाले सां मरी थो सघे या उनजी का डेथ थी सघे थी। मुंहिंजो चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस ऑफ सिंध ऐं ॿियनि हायर अथॉरिटीज़ सां गुज़ारिश आहे ऐं हेल्थ डिपार्टमेंट सां, पर यार हितां ट्रेडिशन रही आहे त मसइलो जेको आहे 2-3 ॾींहंनि में बंदि थी थो वञे, पोइ अदा हिननि जी वरी साॻी हड़मकाई शुरू आहे। पर इंशाअल्लाह ताला जेसिताईं ताईं साह आहे त मां हिननि जे कोर्टनि ताईं ॻाल्हाईंदो रहंदुसि ऐं तव्हांजी मीडिया जी सहकार सां, तव्हांजी मीडिया जो वॾो बेशिदारा जी तव्हां दोस्तनि जी महिरबानी, तव्हां दोस्तनि जा कुर्ब जिन असांखे ॿुधो ऐं वरी बि तव्हां मां उमेदु रखी जी तव्हां जस्टिफिकेशन कंदव ऐं भली जेको जो हुननि जो मौक़ो आहे भली हुननि जो बाक़ाइदो हुजे, असां को एतिराज़ न आहे, पर हुननि जेका हुननि वटि का एक्सपर्टीज़ आहे, एक्सपर्टीज़ जे रुगो नाले ते ई क़तल खां बनायो वञे। महिरबानी।